बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे, ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। सुता उथी जाग, निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंडुनि कंदे न मिले। अस्सलामु अलैकुम व्यूअर्स, आऊं आहियां जी मेज़बान ताहिरा जो प्रोग्राम साण खणी मौजूद आहियां मिराण। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। उमेद बि रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव। सुबुह जो वक़्तु आहे ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां तव्हांजी मॉर्निंग जो स्टार्ट अव्हां वठी चुका हूंदव। सुबुह जो वक़्तु ऐं वरी हेक्टिक स्केजुअल, राति जो देरि सां सुम्हणु, सुबुह जो वरी जल्दी उथणु, इहो ॾाढो चैलेंजिंग थी वियो आहे न पाण सभिनीनि जे लाइ। माना हिकिड़ो असां नेचर सां विढ़ंदा रहंदा आहियूं, नेचर जे अगेंस्ट बि हलंदा आहियूं, पंहिंजे स्केजुअल खे बि प्रॉपर तरीक़े सां सेट कोन करे सघंदा आहियूं। टाइम मैनेजमेंट असां में आहे कोन ऐं असां चवंदा आहियूं हर शइ प्रॉपर तरीक़े सां हले, पर न, ईअं न आहे, बिल्कुलु ईअं न आहे। काफ़ी अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके टाइम मैनेजमेंट खे सम्झनि था ऐं तमामु सुठे तरीक़े सां पंहिंजी फील्ड में तमामु बहितरीन तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि। पर हा, कुझु असां वटि इवन फैमिली में बि पाण ॾिसूं न, कुझु मेंबर्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके इलाही एक्टिव हूंदा आहिनि ऐं कुझु वरी रिएक्टिव हूंदा आहिनि। त पोइ असां वटि जेके एक्टिव मेंबर्स आहिनि ॾाढो सुहिणे नमूने सां पंहिंजो कमु बि कंदा आहिनि, अकेडमिकली बि माशाल्लाह सां तमामु सुठा हूंदा आहिनि ऐं उनखां पोइ वरी जेकर हूअं अकेडमिकली ठीकु आहे, हिकिड़ो साइड आहे, पर वरी प्रैक्टिस में उन्हनि खे ॾिसबो आहे तॾहिं बि ॾाढा सुठे तरीक़े सां, बहितर तरीक़े सां असांखे उहे रिज़ल्ट्स ॾींदा आहिनि। ऐं जेके रिएक्टिव असां वटि माण्हू हूंदा आहिनि, उन अहिड़ी ॻाल्हि खे बि तमामु वॾो बणाए छॾींदा आहिनि ऐं नंढियुनि नंढियुनि प्रॉब्लम्स खे तमामु वॾो इशू ठाहे छॾींदा आहिनि ऐं उन में वरी पोइ फैमिली बि डिस्टर्ब हूंदी आहे, आस पास जा माण्हू डिस्टर्ब हूंदा आहिनि। वर्क प्लेस ते बि मां सम्झां थी त पोइ तव्हां डिस्टर्बेंस ज़रूरु क्रिएट कंदा हूंदव। ख़ैर, कोशिशि हूंदी आहे त पॉज़िटिवली प्रोग्राम जो स्टार्ट वठां ऐं यकीनन सुठियूं ॻाल्हियूं हिन अङण तां हमेशह अव्हां सां असां शेयर कंदा आहियूं। कोशिशि कयो त रिएक्टिव न बणिजो ऐं एक्टिवली पंहिंजो कमु कयो। एक्टिव माइंड हुअणु तमामु ज़रूरी आहे। हुनजे लाइ हमेशह मां चवंदी आहियां त अव्हां जो ज़हन जेसि ताईं रिलैक्स कोन आहे, मुतमइन कोन आहे, त तव्हां स्मूथली कोन था कमु करे सघो। दुनिया जी जेकर मां ॻाल्हि करियां त दुनिया तरक़ी जी उन राहुनि ते आहे ऐं मंज़िलुनि ते पहुचे पई ऐं पंहिंजो माशाल्लाह सां ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजो हिकिड़ो विज़न आहे ऐं उन विज़न में कामयाब थियण जूं जेके मुंहिंजे ख़्याल सां गुण ऐं गुर आहिनि उहे तमामु सुठा आहिनि। सो चवण जो मक़सदु त बहितर खां बहितर तरीक़े सां कमु करण जी कोशिशि कजे। दुनिया जीअं तरक़ी ॾांहुं वधे पई, जीअं तरक़ी ॾांहुं वञे पई, असां बि कोशिशि कयूं त जंहिं फील्ड में आहियूं उन फील्ड में सुठे तरीक़े सां कमु करण जी कोशिशि कयूं। चयो वञे थो त उहे मुल्क तमामु जल्दी तरक़ी कनि था या फ्यूचर उन्हनि कंट्रीज़ जो आहे जेके IT जी दुनिया में तमामु बहितरीन तरीक़े सां पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि पिया। ईंदड़ वक़्तु अव्हां सभिनी खे ख़बर आहे त ईंदड़ वक़्तु IT जो आहे ऐं IT जी दुनिया में जेके बि माण्हू बहितर खां बहितर पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि पिया, जेके मुल्क अॻियां खां अॻियां वधनि पिया, अॻिभरा थियनि पिया, उहे यकीनन सुठे तरीक़े सां हिकिड़ो पंहिंजो फ्यूचर सेट कनि पिया। सो असांजा जेके बि नौजवान IT जी फील्ड में आहिनि, बहितर खां बहितर तव्हां पंहिंजे टैलेंट खे यूटिलाइज़ कयो ऐं यकीन कयो त उहे मंज़िलूं अव्हांजे इंतज़ार में आहिनि ऐं अव्हांखे वेलकम करण जे लाइ रेडी आहिनि, बशर्त तव्हां उन्हनि खे सुठे तरीक़े सां ऑन कयो। ऑनरशिप जी बि मूंखे लॻंदो आहे असांजे हिन मुआशिरे में ॾाढी कमी आहे, पाण ऑन घटि कयूं था ऐं वरी उहा ई ॻाल्हि त पंहिंजे हिन हेक्टिक स्केजुअल में पाण ॾाढो वकोड़जी विया आहियूं, ॾाढो जकड़जी विया आहियूं, त पंहिंजे लाइ बि इवन असांखे टाइम कोन पियो मिले। पोइ पर्सनैलिटी डिसऑर्डर्स बि हिन में ईंदा आहिनि। ॿारनि जी ज़रूरु ॻाल्हि कंदमि त पोइ ॿारनि ते सही तरीक़े सां तवजा कोन हूंदी आहे पेरेंट्स जी, ऐं जेकर ॿारनि ते सही तवजा कोन आहे त अव्हां सभिनी खे ख़बर आहे त असांजे हिन मुआशिरे में केतिरा सारा केसिस असांजे साम्हूं अचनि पिया। सो कोशिशि कयो पंहिंजे ॿारनि खे सुठो टाइम ॾियो ऐं उन्हनि जी एक्टिविटीज़ ते तव्हांजो ध्यानु हुजणु तमामु ज़रूरी आहे। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। आयल मुआज़िज़ जेके महिमान आहिनि हमेशह हिन अङण जी सूंहं रहंदा आहिनि व्यूवर्स। सो भलीकार चऊं था जावेद ख़ुश्क साहब खे। डॉक्टर जावेद ख़ुश्क साहब चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि ऐं उनखां अलावा रेंजर्स सां सलाहियल आहिनि ऐं पंहिंजूं सुठियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि पिया। अव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव गुड मॉर्निंग। थैंक यू मैम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह जी, ज़बरदस्त। सो ॿारनि जे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं ऐं ओवरऑल यकीनन अव्हां बि अप टू डेट रहंदा हूंदव। सो हिन मुआशराती जेके बि इशूज़ आहिनि, छा इंडिविजुअली पाण पंहिंजी तरफ़ खां सोल्यूशन ॾियणु चाहियूं था या वरी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं अमल जी त उते वरी किथे खोट आहे, उन शयुनि खे पाण ज़रूरु रखण जी कोशिशि कंदासीं व्यूवर्स। उनखां अलावा असांजे प्रोग्राम में
डॉक्टर कमरदीन महर साहब मौजूद आहिनि, डीन ऑफ इसरा यूनिवर्सिटी। सर जिन खे असां भली कार चवंदासीं। हैव अ गुड मॉर्निंग सर, ठीकु आहियो? थैंक यू सो मच, सेम टू यू। थैंक यू सर, थैंक यू। ऐं थैंक्स टू यू, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे ऐं हमेशह जीअं तव्हांजी प्रेज़ेंस असांजे लाइ वैल्यूएबल रहंदी आहे। अच्छा सर, छा एक्टिविटीज़ आहिनि हींअर? हा, असल में हींअर असांजा नओं सेशन शुरू थियो आहे यूनिवर्सिटी में। पोइ हुन में असां मल्टी डायमेंशनल शयूं हलाईंदा आहियूं। जी जी जी। ॿारनि जा इलाही सारा नौजवाननि जा प्रोग्राम हूंदा आहिनि, को करिकुलर एक्टिविटीज़ जा रूटीन जेके असांजा हूंदा आहिनि क्लासिस उहे हूंदा आहिनि। ऐं असां वरी कुझु नई डेवलपमेंट बि कई आहे, कुझु डिपार्टमेंट्स मज़ीद खोलिया आहिनि। बिज़नेस एजुकेशन तरफ़ वञूं पिया, BEd तरफ़ इंग्लिश डिपार्टमेंट खोलियो आहे। त बसि पोइ इहे जेके एज़ यूजुअल यूनिवर्सिटी खे हलाइण जो जेके ड्यूटीज़ थियनि थियूं उहे निभायूं पिया। सही सही, बहितर बहितर। असांजे यूथ में काफ़ी टैलेंट आहे, स्पार्क आहे, माशाल्लाह अलाह माशाल्लाह। शुक्र आहे, कमु सुठो पियो हले। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं जेके बि तव्हांजूं एक्टिविटीज़ आहिनि, होप्स हो त बहितर खां बहितर तरीक़े सां तव्हांजूं एक्टिविटीज़ हलंदियूं रहनि। अच्छा, नौजवाननि जे हिन जज़्बे खे तव्हां पर्सनली कीअं था ॾिसो? बिल्कुलु इहो माना साराह जोॻो आहे। ऐं असांजो नौजवान बि अहिड़ी ओरिएंटेशन रखे थो जेका दुनिया में चेंजिंग जेके नॉर्म्स एंड ट्रेंड्स आहिनि, ख़ासि करे IT जे हवाले सां। ऐं असां ॾिसूं था त असांजो यूथ इलाही उन्हनि सां कनेक्टेड आहे, बल्कि इलाही मामलनि में त असांखां बि जेके वॾा आहिनि उन्हनि खां बि उन्हनि खे काफ़ी ॼाण आहे। ज़रूरत इहा आहे त जेका इहा एनर्जी ऐं टैलेंट जेको इन्हनि डिवाइसिस में वञे थो उनखे कंहिं मीनिंगफुल वे में खणी वञिजे, कि अहिड़े तरफ़ खणी वञिजे जिथां असांखे डेवलपमेंट थिए, जिथां असांजा पंहिंजा जेके साइंटिफिक चैलेंजिस आहिनि, टेक्नोलॉजिकल चैलेंजिस आहिनि, उहे एड्रेस थी सघनि। इहो हिकिड़ो रॉ मटीरियल आहे जंहिंखे दरअसल शेप ॾियण जी ज़रूरत आहे। बाक़ी नो डाउट असांजो यूथ, अच्छा पाकिस्तान तव्हांखे ॼाण हूंदी त चौथे नंबर ते आहे दुनिया में फ्रीलांसिंग में। जी हा, माना असां ईअं बि न आहे त रुॻो टिकटॉक या को इन तरह जेके हुन में आहियूं, पर असां जेके फ्रीलांस सर्विसिस ॾियूं था वर्ल्ड खे, ग्लोब खे, उन में वी आर ऑन 4th नंबर। उन खां पोइ सेकंड जेको सप्लायर आहे या जेको ह्यूमन रिसोर्स सप्लायर जंहिंखे चइजे IT में, उन में बि पाकिस्तान टॉप ते थो अचे। तव्हां जेकॾहिं अमेरिका ॾिसंदव, यूरोप ॾिसंदव त उते जेके पंहिंजा पाकिस्तानी आहिनि IT सेक्टर में, या पोइ वरी पैरेलल डॉक्टर्स आहिनि सुठा। त अलाह शुक्र आहे त उहो हिकिड़ो असांजी लीगेसी आहे, हिकिड़ी तरह जी असांजी उन में हिकिड़ी अचीवमेंट आहे या हिकिड़ी लाइन ठहियल आहे। पर इहो आहे त इन नॉर्म खे अञा वधीक वधाइण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु बिल्कुलु सही चओ पिया। अच्छा सर, असां जेका ॾिसूं त दुनिया चंड ॾांहुं वधे पई, ऐं माना असांजे जेकर हितां सोसाइटी जी ॻाल्हि कजे, छा था सम्झो असां अञा किथे बीठा आहियूं? ॾिसो, इहा तव्हां सुठी ॻाल्हि कई तव्हां। असल में क़ौमूं जेके आहिनि उहे पंहिंजा माइल स्टोन सेट कंदियूं आहिनि। जी जी जी। क़ौमूं पंहिंजा टारगेट सेट कंदियूं आहिनि, इकोनॉमिक्स में किथे रहणो आहे, जो टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट में किथे पहुचणो आहे, ऐं उन खां पोइ उन तरह जो ह्यूमन रिसोर्स डेवलप कंदियूं आहिनि। महातीर मोहम्मद दरअसल जॾहिं आयो मलेशिया खे, जॾहिं उन टुक वर्क कयो त इन अहिड़े ई तरह जा अप्रोचिस ते कमु कयो। उहे उन्हनि टारगेट सेट कया, पोइ उन तरह जो ह्यूमन रिसोर्स उन्हनि उते डेवलप कयो, ऐं उन खां पोइ जेके चइजे त उहे रिसोर्सिस जंहिंखे चइजे त अलोकेट कया विया, ऐं पोइ हू पंहिंजे उन मंज़िलुनि तरफ़ वधंदा विया। नतीजतन जेके क़ौमूं 5 साल पहिरियों जिते पर कैपिटा इनकम में या ॿिए कंहिं स्केल ते उन्हनि में सिग्निफिकेंट जेको आहे सो डिफरेंस आहे। असां जो जेको एज सच अहिड़ो को VN टारगेट ॾिसण में कोन थो अचे। हालांकि असां में इलाही, मूं तव्हांखे ॿुधायो त असां IT में सॼी दुनिया खे सर्व कयूं पिया, फ्रीलांस में 4थे नंबर ते आहियूं। अहिड़ा असांखे इलाही टाइटल्स आहिनि, अलाह जो शुक्र आहे। पर एज सच एज अ नेशन असांजो को, जीअं सिंगापुर जॾहिं ठही मलेशिया खां आइसोलेट थी, त सिंगापुरियंस वर्क हार्ड, एंड तव्हां ॾिसो त सिंगापुर किथे बीठी आहे। त अहिड़ो को असांजो क़ौमुनि जो हिकिड़ो यूनाइट क़िस्म जो को अहिड़ी का मुश्तरका गोल ते कान्हे त को असां इंडस्ट्रियल रिवोल्यूशन आणियूं, या को असां टेक्नोलॉजिकल जंहिंखे चइजे त एडवांसमेंट में वञूं, या असां इकोनॉमिक ग्रोथ तरफ़ वञूं। ऐं असांजा पाड़ेसरी मुल्क तव्हां ॾिसो था जिनजी पर कैपिटा इनकम ऑलमोस्ट असांजी क़रीब आहे, एतिरा असांखां कंहिं ॻाल्हि में वधीक कोन, पर उहे बि कंहिं तरह सां माना उहे बि वञी करे चंड ते पहुता। ज़ाहिर आहे पोइ उन फ्यूचर में उहे पोइ उन्हनि जो उन तरह जूं डेवलपमेंट्स थींदियूं, ऐं असांखे रियलिस्टिक थी करे हलणो पवंदो, हक़ीक़त पसंदि थियणो पवंदो, ऐं असांखे जेका आहिनि ईमानदाराना एनालाइसिस करणा पवंदा। छाजे करे त इहो फ्यूचर जनरेशन जो सुवालु आहे। असां जेकॾहिं होल चाढ़े छॾींदासीं त बसि आऊं सुठो ऐं हीउ सुठो कोन, त इन में कमु हलंदो कोन। सो असां बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे।
त असांखे टारगेट सेट करणु खपनि यकीनन यकीनन एज़ अ नेशन। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। सो असां डॉक्टर जावेद कुश्क साहिब खां बि पुछंदासीं छा था सम्झो सर असां चित बीठा आहियूं ऐं नौजवाननि जो वरी बि हिकिड़ी पंहिंजी स्प्रिट आहे, हिकिड़ो पंहिंजो जज़्बो आहे, त तव्हां उनखे कीअं था ॾिसो? मैडम तायरा शुक्रिया। मां सम्झां थो त जेका असांजी नेशन आहे सभ खां पहिरियां उनजी जेका तालीम आहे उहा वॾी अहमियत रखे थी, एजुकेशन। जी बिल्कुलु। थोरी देरि पहिरियां मां ॻाल्हि कई त असांजो जेको ॿार आहे, जेका असांजी यूथ आहे, उन्हनि खे बि सुठे शऊर जी ज़रूरत आहे त दे मस्ट नो के कीअं अॻिते वधिणो आहे, कहिड़े तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारणी आहे। त अॼु जो जेको ॿारु आहे उहो स्पेशली उनजो जेको बि आहे स्टडी एजुकेशन वग़ैरह ते एतिरो फोकस न आहे, नई पेरेंट्स जी एतिरी उन्हनि ते मतिलबु काउंसलिंग आहे ऐं कमांड आहे। त असांजी जेका जनरेशन आहे उहा उन पेस ते न पई हले जंहिं ते उन वीएन हुयो जहिड़ो हुजणु घुरिजे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। माना हिकिड़ो त पेरेंट्स जे तरफ़ खां ॿारनि जी ज़िंदगी में उहा इन्वॉल्वमेंट हुअणु तमामु घणी ज़रूरी आहे। तव्हांजो ॿारु छा करे थो ऐं तव्हांजे ॿार खे करणु छा खपे, मुंहिंजे ख़्याल सां इन ते नज़र पेरेंट्स जी जेकर हूंदी त पेरेंट ई सुठे तरीक़े सां गाइड करे सघंदो। अच्छा, सिहतमंद मुआशरे जी जेकर पाण ॻाल्हि कयूं त सिहतमंद मुआशरो कीअं बणिजी सघे थो? सेहतमंद मुआशरो बेसिकली अगरि जंहिं मुआशरे में माउ पढ़ियल लिखियल आहे, सेहतमंद आहे, उनजी न्यूट्रिशन सही आहे त उहो मुआशरो सेहतमंद थी सघे थो। पाकिस्तान में मैटरनल मॉर्टिलिटी रेट जेका माउ जी शरह मात आहे उहा तमामु घणी आहे। प्रेगनेंसी जे दौरान माउ एतिरो डाइट या केयर उनजी नथी थिए जंहिंजे करे ॿार लो बर्थ वेट पैदा थियनि था ज़्यादातर पाकिस्तान में। पोइ उन जे करे पाकिस्तान में इन्फेंट मॉर्टिलिटी रेट या न्यूनेटल मॉर्टिलिटी रेट बि तमामु घणो आहे। सही सही। नतीजे में पाकिस्तान माना अनसेफ कंट्री आहे। कंहिं बि ॿार जे पैदा थियण जे लाइ हिते ओतिरी सेफ इन्वायरमेंट उनखे नथी मिले। त पोइ स्टार्ट ई अहिड़ो थो थिए त उनखां पोइ अॻिते बि इहे ई चैलेंजिस अचनि था। स्पेशली जीअं असांजा जेके स्कूल्स आहिनि, ॾिसो त मोस्ट ऑफ 70% जेके स्कूल्स आहिनि गवर्नमेंट स्कूल्स, दे आर इवन नॉन फंक्शनल, नॉट प्रॉपरली फंक्शनल। एतिरा स्कूलनि में लाइट न आहे, पाणी जी फैसिलिटी न आहे, स्पोर्ट्स ऐं एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ न आहिनि। त उतां न्यू जनरेशन किथां ग्रो करे? प्राइवेट सेटअप में एतिरी एक्सपेंसिव आहे। जीअं सर बि ॻाल्हि कई त सोशो इकोनॉमिक माण्हुनि जी एतिरी अफोर्डेबिलिटी न आहे जो उन शइ खे अफोर्ड करे सघनि। सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। ऐं असां जेकर ॻाल्हि कयूं था तालीम जी, त पोइ असां वटि वरी सेक्टर्स ठहियल आहिनि। उन्हनि सेक्टर्स जे तरफ़ खां बि जेका डिस्टर्बेंस असांजे मुआशरे में आहे उहा यकीनन हिकिड़ो असरु ज़रूरु छॾे थी। ख़ैर व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे नंढड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं तमामु सुठा गेस्ट असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। सिहतमंद मुआशरो कीअं बणाइजे ऐं हिकु सिहतमंद मुआशरो कीअं बणिजी सघे थो, त यकीनन असां वटि जेके डॉक्टर मौजूदु आहिनि, पंहिंजी फील्ड में स्पेशलिस्ट आहिनि ऐं उन्हनि ॾाढी सुठी डेफिनेशन पंहिंजे तरफ़ खां ॿुधाई त सिहतमंद माउ सिहतमंद मुआशरो बणाए थी ऐं मां सम्झां थी त सिहतमंद ज़हन सिहतमंद मुआशरो बणाए थो। असां वटि जेके मिसकल ऐप्स आहिनि, जेके असां वटि खाल अची था वञनि, उन्हनि खालनि खे भरण जे लाइ प्रॉपर हिकिड़ी गाइडेंस जी मुंहिंजे ख़्याल सां ज़रूरत आहे ऐं स्मूथ वे जी बि ज़रूरत आहे। यकीनन माइलस्टोन्स त यकीनन हूंदा। जेकर तव्हां सुठे जे लाइ कमु कयो था त बैरियर्स उते ईंदा, पर उते उन्हनि बैरियर्स खे कीअं फेस करिणो आहे ऐं कीअं पंहिंजे विज़न ताईं पहुचणो आहे, त हिकिड़ी असां वटि प्रॉपर प्लानिंग हूंदी ऐं लॉन्ग टर्म जेका प्लानिंग हूंदी आहे उहा हुजणु तमामु घणी ज़रूरी आहे। दुनिया चंड ते पहुचे पई ऐं यकीनन अवां सभु वाक़िफ़ हूंदा त पाड़ेसरी मुल्क, भर वारो मुल्क, चोथों नंबर मुल्क आहे दुनिया में जेको वञी चंड ते पहुतो आहे ऐं स्टिल वी हैव लॉट ऑफ प्रॉब्लम्स इन आवर सोसाइटी दैट वी आर फेसिंग। असां तमामु घणा प्रॉब्लम्स फेस कयूं पिया पंहिंजी हिन सोसाइटी में। हर ॾींहं ते हर रोज़ु असां वटि को न को प्रॉब्लम आहे जंहिंखे ॾाढो ॾुखियाईअ सां ऐं दिलि ते पथर रखी करे असां ॾिसूं पिया, ॿुधूं पिया ऐं ज़रूरु इन्वॉल्व त करणु चाहींदा आहियूं पंहिंजी तरफ़ खां हिकिड़ो किरदारु। जेकर मां स्क्रीन ते आहियां त यकीनन का ॻाल्हि थिए थी त पोइ स्क्रीन जे थ्रू अव्हां ताईं का चङाई जी ॻाल्हि, का भलाई जी ॻाल्हि पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं चाहींदा आहियूं त जिथे ग़लति थिए पियो उते पाण सभु ॻाल्हायूं ऐं ग़लति जे ख़िलाफ़ु पाण उथी बीहूं। दुनिया ख़बर न आहे किथे किथे तरक़ी कई आहे। समुंड जे अंदरि रस्ता आहिनि, पहाड़नि जे अंदरि रस्ता आहिनि। हर ॾींहुं ते का न का अहिड़ी वीडियो अचे थी जिते असां दंग रहिजी वञूं था। का न का अहिड़ी रिसर्च ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका असांखे पंहिंजी तहक़ीक़ ॿुधाए थी ऐं असां स्टिल उन कंडीशन में आहियूं त असां अचरज सां उन शइ खे ॾिसूं था। वाक़ई ईअं बि थींदो आहे, पर मुंहिंजे ख़्याल सां जिथे यूथ तमामु घणी हुजे
उते बहितरी जी उमेद रखी सघिजे थी। ऐं पाकिस्तान में 65 एंड मोर देन 65% असां वटि यूथ आहे, त बहितरी जी उमेद पाण सभु रखूं था। ऐं मां एतिरो चवंदसि त पंहिंजे पंहिंजे कम में महारत हासिल करणु अव्हां जो राइट आहे ऐं उन हक़ खे सही तरह इस्तेमालु बि कजे, पंहिंजी उन हक़ जी अदायगी बि पोइ ओड़ी कजे। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदासीं। डॉक्टर जावेद खुश्क साहब मौजूदु आहिनि, चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि, ऐं डॉक्टर कमरदीन महर साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, जेके पाण डीन आहिनि इसरा यूनिवर्सिटी में, पाण ख़िदमतूं पंहिंजो सरंजाम ॾियनि पिया। अच्छा सर, तव्हां खां बि पुछंदासीं असां त हिकिड़ो सिहतमंद मुआशरे जी क्रिएशन छा आहे, छा था सम्झो? ॾाढो सुठो सुवाल आहे डॉक्टर साहब जिन माशाल्लाह ॾाढो हुनखे बहितर तरीक़े सां बयानु कयो। कम्यूलेटिव हेल्थ आहे जंहिंमें इंसान बि बायोलॉजिकली सही हुजे, क्लिनिकली उनखे का कॉम्प्लिकेशन न हुजे, पैथोलॉजिकल कंडीशन न हुजनि, ऐं उन खां पोइ तव्हांजी एनवायरमेंट बि साफ़ु सुथरी हुजे। इहो बि हिकिड़ो माना जेको यूनाइटेड नेशन हींअर सिहत जी डेफिनेशन ॿुधाए थी, जंहिंमें तव्हांजा जानवर आसपास जी जेका बि माण्हू आहिनि उहे बि सिहतमंद हुजनि, ऐं प्लस में उन खां पोइ जेके तव्हांजी पब्लिक आहे उहा बि स्पिरिचुअली बि सिहतमंद हुजे। हाणे ॾिसो, जेकॾहिं जिथे 10 कलाक लोड शेडिंग थींदी हुजे उते असां दुनिया सां छा ॻाल्हायूं? मिसाल चाइना आहे या दुनिया जा ॿिया कई अहिड़ा मुल्क आहिनि जिथे कमर्शियल हुन लाइ इलेक्ट्रिसिटी फ्री आहे। भाई मैन्युफैक्चरिंग थी थिए, माण्हुनि खे जॉब थी मिले, टैक्स ॾियनि थियूं कंपनियूं हूअं ई, त उन्हनि खे तव्हां यूटिलिटीज़ फ्री करे छॾियो त हू उन कम में वधीक वञनि। हाणे असां जॾहिं उहे रस्ता ई ज़बानी कलामी त कान थींदी न तरक़ी, डेवलपमेंट जा रस्ता ई बंदि कंदासीं त पोइ असां अॻियां छा वधी सघंदासीं? इलेक्ट्रिसिटी आहे कान। हाणे वरी गैस जी बि जेको आहे लोड शेडिंग, पाकिस्तान जेके चइजे त मेजरली इहे जेके आहिनि नेचुरल रिसोर्सिस प्रोड्यूसिंग कंट्री, ख़ासि करे पंहिंजी सिंध, उन्हनि में दुनिया में आहे। तव्हां उन जा इकनॉमिक एनालिसिस ॾिसो, कोयलो हिते आहे, पेट्रोल हिते आहे, गैस हिते आहे, ऐं हेतिरा सारा डिपॉज़िट्स आहिनि, त घटि में घटि पब्लिक खे जेका उनजी बुनियादी नीड आहे उनजे लाइ त शयूं मिलनि न। त पोइ उन में शायदि इन सां हिकिड़ो सिहतमंद मुआशरो पैदा कान थींदो, स्ट्रेस थींदो, फ्रस्ट्रेशन थींदी। उन खां पोइ उनजा जेके हाई रेट्स आहिनि, तव्हां जेकॾहिं मिसाल हिकिड़े माण्हू जी कमाई आहे लेट से $5 ऐं जेकॾहिं स्पेंडिंग हुनजी आहे $7, इहो हिकिड़ो इकोनॉमिक्स में इक्वलिब्रियम चइबो आहे। जेकॾहिं उहो कोन्हे डॉक्टर साहब जिन वधीक, त छा थींदो? माण्हू फ्रस्ट्रेशन में वेंदो, पेरेंट्स फ्रस्ट्रेशन में वेंदा। असां मदर हेल्थ जी ॻाल्हि कई, लातइदाद माहिरूं आहिनि जेके पंहिंजे बचनि खे खाराइनि या पाण खाइनि। हिकिड़ी हेतिरी मेडिसन आहे त हुनजी 200-300 रुपया खां घटि क़ीमत कान्हे। त जेसि ताईं असां इहे शयूं न सहेड़ींदासीं, असांजो जेको आम सिटीज़न आहे उनजो हिकिड़ो रेशनल जेके उनजी बेसिक नीड्स आहिनि उहे जेसि ताईं पूरियूं न थींदियूं, पोइ जेके असांजा ॿिया अलाइड इंस्टीट्यूशन्स आहिनि जेका सिहत आहे बायोलॉजिकल, उहे तेसि ताईं अॻियां तरक़ी जे राह ते कीअं वधी सघूं? त इन्हनि ते, ऐं इहे इंटेंशनल आहे, अनइंटेंशनल कोन्हे, कुदरती आफ़त कान्हे। इहा असांजी पंहिंजी हिकिड़ी पुअर प्लानिंग आहे, मिसमैनेजमेंट आहे, नवनि आइडियाज़ खे वेलकम करणु न आहे, जेकॾहिं के नवां आइडियाज़ अचनि था। पर हाणे इहो आहे त मायूसी गुनाह आहे, ऐं इहो आहे त जेके नौजवाननि, हीअ हिकिड़ी ग्लोबल वर्ल्ड में पाण रहूं था। आउं हिकिड़ो उस्ताद बि आहियां, सभई नौजवाननि सां मुंहिंजो डेली इंटरेक्शन थिए थो। हाणे माना असां डिपेंडेंट न आहियूं, बॉर्डर लेस दुनिया थी चुकी आहे। तव्हां हिते वेही करे दुनिया जे कंहिं फोरम ते ॻाल्हाए सघो था, कंहिं माण्हू सां फ्री ऑफ कास्ट राब्तो करे सघो था, एतिरी टेक्नोलॉजिकल एक्सेस असां वटि आहे। त नौजवान पंहिंजूं राहूं पाण मुतयन कनि, उहे अहिड़ा आइडियाज़ खणी अचनि जेके पहिरियों न आया, जो असांखे एनर्जी मिले, असांखे ॿिया फाइनेंशियल बेनिफिट्स या अहिड़ा के असांखे रस्ता मिलनि जितां सां, त उहो नौजवाननि में उमेदूं इलाही घणियूं आहिनि। उहे यकीननि, छो त दुनिया चेंज थी चुकी आहे। जेके धरतीअ ते आहे उहे वञी आसमाननि ते निकिता आहिनि, त दुनिया चेंज थी वई आहे न मैडम। त दुनिया चेंज थी आहे, त असांखे बि ईमान आहे त असांजा नौजवान ऐं जेका IT जेका आहे टेक्नोलॉजिकल डेवलपमेंट जे थ्रू जेकॾहिं सुठी हू स्पार्क स्पिरिट पैदा कनि, त इनशाला असां बि इलाही सुठो। हा बिल्कुलु, ऐं इदारा बि त असां वटि मौजूदु आहिनि, बसि हाई अलर्ट रहण जी ज़रूरत आहे, इस तरीक़े सां कमु करण जी नीड आहे। अच्छा सर, असां ॿारनि जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। हींअर मौसम तब्दील थिए पई, वायरल छा बीमारियूं आहिनि, कीअं पंहिंजी परहेज़ करे सघिजे थी, कीअं असां असांजे व्यूअर्स सां शेयर कंदव? बेसिकली हींअर जेको मौसम आहे इनमें वाटर बॉर्न डिजीज़, जंहिंमें टाइफॉइड आहे, कॉलरा आहे, डायरिया आहे, इहे ॿारनि में तमामु घणा प्रिविलेंट कनि था। ऐं अगरि उन्हनि खे प्रॉपर मैनेज कजे त बहितर आउटकम आहे। अदरवाइज़ पूरी दुनिया में लखें ॿार सिर्फ़ु डायरिया जहिड़े नंढे मर्ज़ जे करे फौत थी वेंदा आहिनि। स्पेशली असां वटि
उनजे लाइ फ्री ऑफ कास्ट वैक्सीनेशन बि अवेलेबल आहे। 12 क़िस्म जूं वैक्सीनेशन्स आहिनि जेके असां वटि ॿारनि खे पैदाइश खां वठी 15 महीननि जी उमिरि ताईं फ्री ऑफ कास्ट लॻाई वेंदी आहे मेडिसिन्स। असांजी जेके बि हेल्थ फैसिलिटीज़ आहिनि नियर बाय उन्हनि ते अवेलेबल आहे। नीड जंहिं शइ जी आहे उहा आहे पॉलिटिकल विल। त असांजी जेका GDP हेल्थ ते आहे मैडम दैट्स ओनली 0.5%। जॾहिं त वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन जो आहे त 5 खां 7% तव्हां हेल्थ ते स्पेंड कयो। असांजो एजुकेशन ते जेको एक्सपेंडिचर आहे दैट्स अगेन GDP जो तमामु माइन्यूट सो हिसो आहे। असांजी जेका पॉलिटिकल विल आहे उतां ई ज़ाहिर थिए थी बिकॉज दे आर लिविंग इन अदर स्टेटस। कुझु परसेंट असांजी जेका आबादी आहे उहा एतिरे त आसाइशनि में रहे थी जो उन्हनि खे शायदि मेजॉरिटी जे तकलीफ़ ॾुख ऐं उन्हनि जे को अंदाज़ो न आहे। ऐं असांखे इन्हनि शयुनि ते हाणे खां अगरि असां जेके बि नौजवान या जेके बि असांजी यूथ आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कई त 60-70% असां वटि यूथ आहे, त उहो इन शइ ते फोकस कनि ऐं पंहिंजे वोट सां पंहिंजी सोच सां असांजे मुआशरे में तब्दीली जे लाइ इनिशिएटिव वठनि त घणो कुझु थी सघे थो। हर को पंहिंजी पंहिंजी फील्ड में अगरि पंहिंजो रोल अदा करे जीअं एग्जैक्टली जी सर। अच्छा, उनखां अलावा हींअर जेके वायरल पंहिंजी डिज़ीज़िस तव्हां ॿुधायूं आहिनि कॉलरा एंड एक्साइज़ी जेके बि, त उनजे लाइ छा प्रिवेंशन्स आहिनि? स्पेशली मां इहो चवंदुसि त जेके बि पेरेंट्स आहिनि उहे सभु पंहिंजे ॿारनि खे बॉइल्ड वाटर पाणी उॿारे पोइ पीआरनि बिकॉज़ असांजो पब्लिक हेल्थ इशू आहे त 90% ऑफ पाकिस्तानी पॉपुलेशन इज़ अनएबल टू हैव द सेफ वाटर। जेको असांजो पाणी अचे थो दैट्स मिक्सड इन ड्रेनेज एंड एतिरो त गंदो पाणी आहे जो टाइफाइड, हेपेटाइटिस ए ऐं जेके बि बैक्टीरियल या वाटर बॉर्न डिज़ीज़ उहा थियनि थियूं। उनखां अलावा रोटा वायरस आहे, उहो बि असांजी इन्वायरमेंट में मौजूदु आहे ऐं ॿार अफेक्ट थियनि था। उहे सभु सुठी हाइजीन सां कंट्रोल थी सघनि था, सुठे पाणी सां। वालिदा जेके आहे उहा अगरि घर में ॿारनि खे सुठे तरीक़े सां खाधो ठाहे ॾे ऐं सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखे वञे त इन्हनि शयुनि ते कंट्रोल करे सघे। सही। हैव यू एवर नोटिस्ड सर त असां वटि लाइक तव्हां वटि इलाही सारा केसिस ईंदा हूंदा ऑन द डेली बेसिस, त दवाउनि ते वधीक असांजो रुझान आहे ऐं पंहिंजी डाइट ते एतिरो रुझान असांजो कोन आहे? एग्ज़ैक्टली। अदी तारा तव्हां प्रोग्राम जे शुरू में चयो त वी आर गोइंग अवे फ्रॉम नेचर एंड अगेन वी आर बाइंग द अनहेल्दी थिंग्स। त जेका नेचर आहे न, अगरि जेतिरो असां उन सां क़रीब हूंदासीं त बीमारी वेझो ई न ईंदी। नेचर खां असां इलाही परे वञूं पिया था। जेको राति जो देरि ताईं जाॻणु, उनखां अलावा जेके ॿारनि में जंक फूड यूज़ कनि था ॿार, ऐं उन्हनि जो मोबाइल जो एक्सेसिव जेको यूज़ आहे न सिर्फ़ु उन्हनि जे अखियुनि जे लाइ बुरो असरु रखे थो बल्कि ज़हनी नोशनुमा ऐं इवन ॿारनि में इलाही सारा अहिड़ा मुख़्तलिफ़ डिप्रेसिव डिसऑर्डर्स थियनि था जेके ॿार कंसंट्रेट ई नथा करे सघनि पंहिंजी एजुकेशन ते, या त उहे हाइपर एक्टिव आहिनि या हाइपो एक्टिव आहिनि। त इन्हनि सभिनी शयुनि जा ओवरऑल बिल्कुलु इफेक्ट पवनि था। अच्छा, नैरसिस पर्सनैलिटी डिसऑर्डर जी कल्ह मां डेफिनेशन पढ़ी ऐं नड़ी मां वीडियो ॾिठी त लाइक मूंखे इन ॻाल्हि जो अहसासु थियो ऐं शिदत सां अहसासु थियो लाइक असां वटि जहिड़े तरीक़े सां हाणे मैरिजिस थियनि थियूं, कपल जॾहिं हिकिड़ो घर में रहे थो ऐं उनजा पंहिंजा ई एतिरा पाण में प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, उन खां पोइ जॾहिं हिकिड़ो ॿारु जनमु वठे थो ऐं उन ॿार ते उहा तवजा न आहे ऐं पोइ मेंटली ॿार ते उहो असरु थिए थो, त पोइ यकीनन इहे डिसऑर्डर्स वधनि था असांजे मुआशरे में। बिल्कुलु। लखे ॿार अहिड़ा आहिनि जेके घरेलू हस्बैंड वाइफ जी जेकी झगड़े जे करे उहे शयूं उन्हनि जे नंढड़े कचे ज़हन ते एॾा इम्पैक्ट विझनि थियूं जो उहे फ्यूचर में बि उन्हनि जी पर्सनैलिटी ते उहे असरात रहिजी वञनि। सही पिया चओ। त इहो तमामु माइटनि जो विढ़णु ऐं ॿारनि जे अॻियां नोक झोक हलंदी रहे थी, आंसर बुरी तरह ॾियणु, त ॿार जे ज़हन ते यकीनन हिकिड़ो असरु पवे थो। ऐं ऑन द डेली बेसिस तव्हां वटि यकीनन केसिस ईंदा हूंदा त फील कंदा आहियो त हिन ॿार खे हिकु साइकेट्रिस्ट जी नीड आहे, मुंहिंजी नीड कोन आहे, पेरेंट्स खे इज़ीली सजेस्ट कंदा आहियो तव्हां? बिल्कुलु। अहिड़ा जेके ॿार उन्हनि खे आइडेंटिफाई करे पोइ रिहेबिलिटेशन सेंटर बि अवेलेबल आहिनि हैदराबाद में बि। जी हा, जी हा। उते रेफर कबो आहे त उते साइकेट्रिस्ट ॿारनि खे ॾिसंदा आहिनि। पर असल जेको डॉक्टर आहे दैट्स द मदर न। अगरि माउ पीउ घर में ॿारनि जी सही तरह सां इन शइ खे अंडरस्टैंड करे वठनि त इहो मुआशरे में वॾो प्रॉब्लम आहे जेको हल थी सघे थो। सही सही सही।
बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं मां वरी बि सर तव्हां खां पुछणु चाहींदमि त असां पंहिंजे मुआशिरे ते जॾहिं नज़र विझूं था त समटाइम्स इहो हूंदो आहे त असांजे तरफ़ खां ई रिकमेंडेशन्स आहिनि त असां पंहिंजे मुआशिरे खे हिन हिन तरीक़े सां बहितर बणाए सघूं था। अच्छा, मुआशिरे खे छॾियो, पंहिंजे घर जे एनवायरनमेंट खे असां हीअं बहितर बणाए सघूं था त तव्हां कीअं सजेस्ट कंदव असांखे, असांजे व्यूअर्स खे? माशाल्लाह डॉक्टर साहब तमामु सुठो बयानु कनि पिया, जी असां जी जी पाण सिखूं पिया। आउं त हिकिड़ो इहो चवंदुसि त असांजा व्यूअर्स मेहरान टीवी ॾिसनि, सुबुह मेहरान ॿुधनि। अगेन मुर्तज़ा साहब तव्हां हिकिड़ो नंढिड़ो ई ॼण त हीउ ख़ुदि हिकिड़ो इंस्टीट्यूशन आहे, हर वक़्तु को न को एक्सपर्ट अचे थो ऐं एॾी डाइवर्सिटी आहे, मेडिकल जा माण्हू अचनि था, इकोनॉमिक्स जा, गेम्स जा, त इहो बि हिकिड़ो तमामु सुठो ॼण त हिकिड़ो सेंटर थी चुको आहे, पंहिंजो हिकिड़ो फोरम बणिजी चुको आहे। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि जेकी डॉक्टर साहब ॻाल्हियूं कयूं तमामु सही कयूं। सभ खां पहिरियों आहे असांजो पंहिंजो अंदरि असां पाण शयुनि खे जेको आहे एक्सेप्ट कयूं त भई चेंज मिसाल असांजो जेको पंहिंजी ओरिएंटेशन आहे उहा इलाही अहिड़ी आहे, ह्यूमन ओरिएंटेशन, त आउं बणिजणु छा थो चाहियां, हिकु त कैरियर काउंसलिंग बि कान्हे, ॿिए नंबर ते माना असांजा जेके टारगेट्स आहिनि, असां जेके आइकन्स आहिनि, उहे मीर पीर वॾेरा असांजा नौजवान बि अॼुकल्ह ईअं ई त भई गाॾी हुजे वीवो रिगो ऐं असां ईअं घुमंदा वठूं, माना इहे जेके आइकन ऐं सैम्पल चेंज करण जी ज़रूरत आहे। ॿाहिरिनि मुल्कनि में माण्हुनि जो आइकन में बि अल्बर्ट आइंस्टाइन हुजे, माण्हुनि जो आइकन में बि जंहिंखे चइजे त को मोहम्मद अली बाक्सर हुजे, हिते असांजे जेके थोरा पैसे वारा ॿार आहिनि उन्हनि जा आइकन इहे ई जेके हूंदा आहिनि, गार्ड हुजनि ऐं प्रोटोकॉल हुजे, त हिकु त असांखे इहो बि थोरो चेंज करिणो पवंदो। यूके में 10 डाउनिंग स्ट्रीट में घरु आहे प्राइम मिनिस्टर जो, केरु बि उतां लंघे सघे थो, ऐं पाण लाइ केतिरा चकर लंघियो हूंदुसि। पार्लियामेंटेरियन जेके आहिनि उते घणा चैनल्स कोन्हनि, काउंसलर, पोइ चेयरमैन, पोइ फिलाणो, पोइ एडवाइज़र, पोइ छा, हिकिड़ो काउंसलर बि मेंबर पार्लियामेंट, ईअं ई बेग हथ मुंहिंजी त हलंदा आहिनि, को दिमाग़ में कोन हूंदो आहे। हिकु त असांखे थोरा पंहिंजा इहे रवैया बि मटणा पवंदा सोसाइटी। असां विदिन मुस्लमान थी करे जेके असां तबिका पैदा करे छॾिया आहिनि, अमीर गरीब, मिडिल क्लास, लोअर क्लास, इलाही माना जेको इहा, त उन में असांजो नौजवान जी जेका सोच आहे न, उहा इहा त बसि कंहिं तरीक़े सां बसि पैसो अची वञे ऐं पोइ ईअं त इहा सोशल एजुकेशन इलाही ज़रूरी आहे। हासिल मक़सदु ॿार जेके पंहिंजा रवैया डेवलप करे मुसबित हुजनि ऐं ॿार जेको आइकन ठाहे पंहिंजो उहो हिकिड़ो बामक़सदु हुजे। ऐं मां सम्झां थो त इन सां बि, ऐं साईं वारी ॻाल्हि बिल्कुलु, जेके मदर्स आहिनि असांजे हिन डायनामिक ऐं चेंजेबल दुनिया में, इहे जेके कल्चर्स आहिनि न, पहिरियों असां वटि 20-25 साल पहिरियों एतिरी एजुकेटेड मदर्स कोन हूंदियूं, हाणे माशाल्लाह इलाही सारी एजुकेशन अची वई आहे। उन एजुकेशन अचण सां माण्हू जी नीड, सोशल हल्को, अहबाब, एक्टिविटीज़, फाइनेंशियल स्पेंडिंग बि तब्दील थी आहे। पहिरीं हिकिड़ी फैमिली जेकॾहिं या लेडी जेकॾहिं लेट से 10,000 ख़र्च कंदी त हाणे हुनखे 50,000 खपनि, पोइ इहे फाइनेंशियल क्रंच बि अचनि था, त इहे सोशल हिकिड़ी ठीकु ठाक एजुकेशन जी ज़रूरत आहे। साईं ॻाल्हि कई त रिहेबिलिटेशन सेंटर आहे, यूके में त चपे चपे ते आहिनि, पर हिते त साईं ॻाल्हि कई मूंखे त अञा ताईं कॾहिं कॾहिं असां सभिनी खे ज़रूरत पवंदी आहे रिहेबिलिटेशन सेंटर में वञूं, चवण जो मतिलबु आहे हुजणु खपनि। ऐं इहे हासिल मक़सदु साईं जन वधीक टेक्निकली बयानु कंदा, पर मुसबित रवैया जेके आहिनि ऐं पंहिंजा जेके हालात जे मूजिबि पंहिंजूं सुपीरियरिटी ऐं इंफीरियरिटी जेके असां वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट ठही वेंदो आहे, उहो असांजे ज़हन खे ॾाढो मुंझाए छॾींदो आहे। वधीक असां डिस्कस कंदासीं पंहिंजे आयल महिमाननि सां। वक़्तु साही जो थी पियो आहे, नंढड़ी साही आहे। स्टे ट्यून्ड, वी आर जस्ट कमिंग बैक। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवंदसि, ऐं पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम लाइव हले पियो ऐं स्क्रीन ते अव्हां असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो। नंबर बि हली रहियो आहे गॾो गॾु स्क्रीन ते। हिकु दफ़ो अनाउंस कंदी हलां थी, 02221028555 डायल कयो ऐं प्रोग्राम में शामिलु थियो। तव्हां पंहिंजी राय खां बि असांखे आगाह कयो। को सुवाल आहे, डॉक्टर साहब चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि, प्रोग्राम में मौजूदु आहिनि, त तव्हांजो ॿारड़ो थी सघे थो हिन वक़्तु कंहिं कंडीशन मां गुज़रंदो हुजे ऐं अव्हां असां सां शेयर करणु चाहियो, को सोल्यूशन वठणु चाहियो, त डॉक्टर साहब मौजूदु आहिनि। तव्हां वंड करे सघो था ऐं पुछी सघो था का ॻाल्हि, को सवाल करे सघो था। डॉक्टर असां वटि महर साहब मौजूदु आहिनि, कमरदीन महर साहब मौजूदु आहिनि ऐं पंहिंजी फील्ड में माशाल्लाह सां तमामु एक्सपर्ट आहिनि। बिज़नेस जे हवाले सां तमामु सर्जन सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, सुठी राय ॾींदा आहिनि। सो उन हवाले सां बि पाण ॻाल्हाईंदासीं सर, बिज़नेस जे हवाले सां। जावेद साहब खां मां पुछणु चाहींदसि त अव्हांजो बि बहिराड़ी सां तालुक़ु रहियो आहे,
ऐं ॿाहिरि अड़ी जो जेकर माहौल ॾिसूं था त मां सम्झां थी शहर जी ज़िंदगी खां ॻोठ जी ज़िंदगी में ॿार जेको आहे सो वधीक तंदुरुस्त रहे थो, पर छा स्टिल अञा बि ईअं ई आहे ऐं उतां जो माहौल माउ जी केयर छा हूंदी आहे, कीअं हूंदो आहे, तव्हां कीअं असां सां शेयर कंदा? ॾिसो जेको साईं हिकिड़ी ॻाल्हि कई त असां वटि जेके मुआशिरे में अहिड़ा कुझु मसइला आहिनि। हाणे असांजो को बि ॻोठु खणो, सिलेक्ट एनी रैंडम विलेज, उते तव्हांखे 20 घंटा लाइट कोन मिलंदी। सही सही पिया चओ। हाओ हिकिड़ो ॿारड़ो उते कीअं ग्रो कंदो उन इन्वायरमेंट में जिते बेसिक जेका नेसेसिटी आहे लाइफ जी उहा बि अवेलेबल न आहे, साफ़ पाणी जी अवेलेबिलिटी न आहे। लेकिन अगेन असांखे मस्बत रवैनि जी ज़रूरत आहे। होप अंधेरे मां ई रोशनी जनम वठंदी आहे, त असांखे होपफुल रहणु घुरिजे। ॻोठनि मां अॼु बि सुठो सिहतमंद माशरो जनम वठे पियो। असां जेको कंपेयर कंदासीं त शहर जी जेका लाइफ आहे उनखां कंपेरिज़न में ॻोठ में जेका नेचर सां क़रीब त जेका लाइफ आहे उनमें कंपेरेटिवली ॿारड़ा हेल्दी हूंदा आहिनि। लेकिन अगेन पाकिस्तान इज़ अ कंट्री विच इज़ सफरिंग फ्रॉम के सीवियर मेल न्यूट्रिशन, जेका ॿारनि में इंतिहाई वधीक ग़िज़ा जी कमी आहे, 22 खां 25% आहे, जेका इवन युगंडा ऐं साउथ अफ्रीका खां बि वधीक आहे। अनफॉर्चुनेटली थर में ॾिसो त ॿार क़हत खां फौत पिया था थियनि, ऐं ॿिए पासे असांजा पॉलिटिशियंस उन्हनि जा जेके चांहि ऐं बिस्किट जा जेके ख़र्चा आहिनि उहे करोड़नि में लॻा पिया आहिनि। त मुआशिरे जी जेका इहा अणबराबरी आहे, तबक़ाती तालीम जो निज़ाम, तबक़ाती सिहत जो निज़ाम, ऐं हर जॻह ते हिकिड़ो तबक़ाती निज़ाम आहे जंहिंजे करे आम माण्हुनि जे लाइ अॻिते अचणु ॾाढो ॾुखियो आहे। पर इन्हनि सभिनीनि शयुनि जे बावजूदि इंसानु महिनत करे, अल्लाह ते यकीन रखे, देयर इज़ अ पॉज़िटिविटी के इंसानु बहितर जे लाइ कोशिशि कंदो रहे। सही सही सही, हा बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही सजेस्ट कयो पिया त नाउमीदी त कुफर आहे, बहितरी जे लाइ माण्हू कमु कंदो रहे ऐं असांजा रवैया मस्बत रवैया हुजणु खपनि। ऐं असां रिलैक्स हुजूं त हा जेको असां कमु कयूं पिया बहितर कयूं पिया ऐं बहितरी जे लाइ कयूं पिया। सेल्फ सेटिस्फिकेशन बि मुंहिंजे ख़्याल सां तमामु घणी ज़रूरी आहे। अच्छा सर, थोरो बिज़नेस जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। मां अॼु का सक्सेस स्टोरी तव्हां मां ॿुधणु थी चाहियां। लाइक हूअं त बिज़नेस कीअं स्टार्ट कजे, घटि इनकम आहे, कीअं असां स्टार्ट कयूं, हज़ारनि शागिर्दनि सां, हज़ारनि नौजवाननि सां जो तालुक़ु रहे थो, मां पाण बयानु कयो पिया। त का अहिड़ी स्टोरी जेका अव्हां जे साम्हूं रिसेंटली आई आहे त हा मुंहिंजो फलाणो स्टूडेंट माशाल्लाह सां एतिरो सुठे तरीक़े सां हीउ बिज़नेस करे पियो? तमामु सुठो सुवालु आहे। स्टीक एंड एस्केप तव्हां ॿुधो हूंदो, उनजो जेको ओनर आहे उहो डायरेक्ट मुंहिंजो स्टूडेंट आहे। वाओ। उन बैचलर ऑफ बिज़नेस, हालांकि हूअं बि थोरी उनजी फैमिली रिच आहे, हा उहो पाण बीठो हूंदो आहे, हैरत थींदी आहे, ऐं पाण कुकिंग बि कंदो आहे, ऐं यूके कोन्हे, अमेरिका कान्हे, बट ही एस्टेब्लिश्ड हिज बिज़नेस वेरी वेल एंड ही इज़ हैप्पी एंड ही इज़ देयर यंग जेंटलमैन फॉर मेनी इयर्स। ऐं कॾहिं कॾहिं वेंदो आहियां त मूंखे कुझु फूड बि ऑफर कंदो आहे। उन खां अलावा तव्हां स्पेसिफिकली जेकॾहिं यानी मुंहिंजे ई डिपार्टमेंट ते जेकॾहिं ॻाल्हाइणु चाहियो था, हूअं त सिंध में त इलाही अहिड़ा मिसाल आहिनि त जिन नौजवान ख़ासि करे छोकिरियुनि जा इलाही लेडीज़ जा मिसाल आहिनि। त ॿियो मुंहिंजो स्टूडेंट आहे, उहो वरी मॉडलिंग कंदो आहे, उहो माना हाणे इटली हलियो वियो आहे, ही रीच्ड आउट देयर। चवण जो मतिलबु आहे त जनरली असां वटि असां डिस्कस कंदा आहियूं, असांजा जेके नॉर्म ऐं जेके रवैया डेवलप थींदा आहिनि उहे जेके कम्युलेटिव समाज आहे न उन मां डेवलप थियनि था। उहो सम्झो मां आहे असांजी, त असांजो जेको उहो कम्युलेटिव हिकिड़ो मैडम रहियो आहे न जंहिं ते असां बार बार डिबेट कंदा आहियूं, उहो इहो आहे त बाबा सरकारी नौकिरी हुजे, उहो इहो आहे त नौकिरी हुजे, उहो इहो आहे त कारोबार न हुजे। हाणे असांजो इदारो या असांजी डिबेट जॾहिं असरु करे न थी, त लिहाज़ा इहा टेंडेंसी जंहिंखे चइजे त एतिरी घणी कोन्हे को के, पर असांजा जेके ॿार आहिनि इसरा जा, ऐं दावत बि ॾींदुसि तव्हांखे हींअर मुर्तज़ा, उहे हर 6 महीने न बि कोई 40 खां 50 बिज़नेस प्रपोज़ल्स डेवलप कंदा आहिनि। को बि सिंध मां नौजवान बिज़नेस शुरू करणु चाहे, सॉरी असां वटि अचे, असां वटि अचे, ऐं असां वटि ऑफिस बि मौजूदु आहे, फ्री ऑफिस मौजूदु आहे। कारोबार शुरू करे इसरा यूनिवर्सिटी हुनखे फ्री ऑफिस ॾींदी,
इसरा यूनिवर्सिटी प्रोसीजर छा आहे सर? फ्री ऑफिस ठीक आहे, इसरा यूनिवर्सिटी ॾे थी। सिंपल असांजे डिपार्टमेंट में अचे सिंपल हिकिड़ी नंढड़ी दरख़्वास्त ॾे बस सही टेन लाइननि जी। सही। उनखे जेकॾहिं प्रपोज़ल खपे, उनखे जेकॾहिं को बिज़नेस आइडिया खपे त असां वटि घटि में घटि सभई आइडियाज़ पिया आहिनि, उहे बि उनखे मिली सघनि था। त ॿी थर्ड डेवलपमेंट तव्हां इहा चई सघो था, इहो असांजो रिसोर्स आहे। त को बि नौजवान ईंदो त उनखे हिकिड़ो इसरा कॉन्टेक्ट ॾींदी पंहिंजो ऑफिशियल, उहो पंहिंजो पिच ॿुधाईंदो, या जेकॾहिं उनखे आइडियो खपे त असां वटि सवनि जी तइदाद में ॿार बिज़नेस आइडियाज़ डेवलप कनि था। ऐं बिट बाय बिट थिए थो। नंढा नंढा बिज़नेसिस त ॿार काफ़ी कनि था। एग्रीकल्चर में काफ़ी ॿार आहिनि असांजा जेके पंहिंजी फोर फादर्स जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे संभालनि था। ऐं हिकु ॿ त अहिड़ियूं फीमेल्स बि आहिनि जेके हाणे ज़राअत तरफ़ अचनि थियूं ऐं हू पंहिंजे कमोडिटीज़ खे कंहिं बहितर फॉर्म में खणी वञणु चाहिनि थियूं। त फीमेल्स ज़राअत में पाकिस्तान में त सिंध में या पाकिस्तान पूरे में तमामु घणो कमु कनि थियूं। किथे किथे त ईअं नज़र अचे थो ॼण लेबर तरफ़ इलाही आहिनि, लेबर वारे पासे वधीक आहिनि, डिसीजन मेकिंग वारे पासे घटि आहिनि। त असां चवंदा त डिसीजन मेकिंग जो मतिलबु इन्वेस्टर बि हुजनि उन ज़राअत में, ऐं उन ज़राअत में प्रोड्यूसर बि हुजनि, त हू वेचारियूं लेबर कनि थियूं। अॼु बि जेका रोंबो थिए थो सॼी सिंध में चांवर जो, औरत थी करे, त उहा उन लेवल ते मथे सतह ते अचनि पियूं। ऐं सवाल तव्हांजो ॾाढो सुठो आहे। ऐं डिज़ायर असांजी इलाही इहा ई आहे, एजेंडा बि इहा ई आहे त असांजा यूथ जेके आहिनि अञा बि असांजी इलाही हिकिड़ी डीपर आहे विल त ॿार असांजा पंहिंजो कारोबार शुरू कनि। असांजो जेको आहे यूनिवर्सिटी, इसरा यूनिवर्सिटी आहे, जेको मुंहिंजो कंहिं बि इदारे जा पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा प्रिंसिपल्स हूंदा आहिनि या मोटिव्स। असांजो मोटिव सेल्फ बिज़नेस आहे। अॼु न सुभाणे इंशाअल्लाह ताला अहिड़ा एंटरप्रेन्योर्स पैदा थींदा जेके पंहिंजे लाइ घटि रिसोर्सिस ते हिकिड़ो सुठे तरीक़े सां माण्हू कमु करे सघे थो। ऐं हूअं बि चयो वेंदो आहे न, स्टार्ट वठंदा आहियूं त शयूं ॾाढी ॾुखियूं हूंदियूं आहिनि ऐं उहो स्मूथ वे में चेंज थियण कुझु वक़्त खां पोइ शुरू थींदियूं आहिनि। ऐं मां 2-3 दफ़ा हिते हिन ई अंगण ते शेयर कई आहे हिकिड़ी स्टोरी, 3 feet फ्रॉम द डेस्टिनेशन। त माना असां पंहिंजी डेस्टिनेशन ते पहुचण खां 2-3 चंद क़दम पोयां हूंदा आहियूं, ईअं असां हथियार फिटा करे छॾींदा आहियूं। त असांजे मुआशिरे जा जेके रवैया आहिनि कुझु अहिड़े तरीक़े सां आहिनि अनफॉर्चुनेटली। सो सर तव्हां खां असां पुछणु चाहींदासीं तव्हांजी फील्ड जे हवाले सां ई, माउ पंहिंजी केयर कीअं करे, ॿार जी केयर कीअं करे, स्मूथली असां सां सिंपल वे में तव्हां कीअं शेयर कंदा असांजे व्यूअर्स सां बि? सभ खां पहिरियां त असांजी जेका पॉलिटिकल विल आहे उहा हुजे त जेके असांजा हॉस्पिटल्स आहिनि उहा सुठी केयर ॾियनि। जेके मदर्स आहिनि उन्हनि जा एंटीनेटल चेकअप थींदा आहिनि। माना जीअं माउ जे पेट जे अंदरि ॿारु पलणु शुरू थींदो आहे त हेल्थ फैसिलिटीज़ में एंटीनेटल चेकअप थींदो आहे त ॿार जो वज़न केतिरो वधे पियो ऐं हुन में केतिरी इम्प्रूवमेंट। जेके सुधरियल मुल्कनि दुनिया जा उते त ॿारनि जे लाइ एतिरो इंतज़ामु कयो वेंदो आहे जो जेको ॿारु माउ जे पेट जे अंदरि आहे उनखे बि अहिड़े क़िस्म जी ग़िज़ा जे ज़रिए, माउ जी डाइट जे ज़रिए, माई जेका मदर आहे उन जी डाइट जे ज़रिए एतिरी उनमें इम्प्रूवमेंट आणंदी जो सभई ॿार तक़रीबन बर्थ में वेट में बि सही हूंदा आहिनि ऐं हेल्थ में बि सही हूंदा आहिनि ऐं तमामु प्रोडक्टिव लाइफ गुज़ारींदा आहिनि। लेकिन असां वटि प्री टर्म लो बर्थ वटि ॿारनि जो रेशियो तमामु घणो आहे। त मदर माना पंहिंजो ख़्यालु वधि खां वधि रखे तॾहिं सभिनी घर वारनि जो ख़्यालु रखी सघे थी। ऐं मां घर जे जेके वॾा घर जा अफ़राद आहिनि उन्हनि खे इहा रिक्वेस्ट कंदसि त उहे औरत खे रिस्पेक्ट ॾियनि। औरत माउ आहे, औरत भेण आहे, औरत ज़ाल आहे, औरत हर रूप में मोतबर आहे, औरत इंतिहाई अदब उनजे आहे त उनमें माउ त इंतिहाई एक्सट्रीम ते आहे, उनजे एतिराम सभिनि खां वधीक आहे। सही पिया चओ, बिल्कुलु सर सही पिया चओ अव्हां। औरत माउ बि आहे, भेण बि आहे, धीउ बि आहे, हमसफ़र बि आहे ऐं हर रुतबे में हू मोतबर आहे, मान वारी आहे। त तव्हां उनजी लाइक जॾहिं हुनखे सपोर्ट जी नीड आहे त वधि खां वधि उनजी केयर अव्हां ई करे सघो था। थींदो ईअं आहे त जॾहिं उहो कुनी वारो जेको सिस्टम हूंदो आहे त सभिनी खे विरहाए ॾियणो आहे ऐं आख़िर में बचियल सुचियल उन ई औरत जे हिसे में ईंदो आहे। अनफॉर्चुनेटली इहे ई हाउस होल्ड जे अंदरि इहो ई थींदो आहे त जेके हाउस होल्डर्स आहिनि उहे बहितर खां बहितर कुझु सिस्टम त बणाए सघनि था। अच्छा सर, हाणे थोरो बिज़नेसिस जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। सिंपल हाणे हिन दौर में, अहिड़े महांगाई जे दौर में जिथे महांगाई कर खणी बीठी आहे, छा था सम्झो सिंपल बिज़नेस कहिड़ो आहे, इज़ीली कहिड़ो बिज़नेस करे सघिजे थो घटि रिसोर्सिस? ॾाढो सुठो तव्हांजो सुवाल आहे। बर्ड इन हैंड हिकिड़ो प्रिंसिपल आहे असांजे बिज़नेस में जेको पाण हिन फोरम तां कई मरतबा इम्पार्ट करे चुका आहियूं। ऐं ॾिसो असुलु माण्हू पब्लिक आहे, उहे पाण जेसि ताईं विल डेवलप न कंदा, जेकॾहिं सही माण्हुनि खे वोट न ॾींदा, सही लीडर्स न आणींदा, पॉलिटिकल
इंस्टीट्यूशन सां ॻाल्हि करे थो त पोइ इहे मसइला बि ॾिसंदा पाण पब्लिक जेकॾहिं देयर इज़ विल देयर इज़ वे चवंदा आहिनि सही सही ॻाल्हि त बिज़नेस में वरी बि मां इहो ई चवंदुसि त को बि कैपिटल न खपे बिज़नेस में माण्हू चवंदा आहिनि त रिस्क आहे को बि रिस्क कोन्हे बिज़नेस में सिर्फ़ु विल खपे सही उन खां पोइ बर्ड इन हैंड जो मतिलबु इहो आहे त मिसाल साईं जीअं कैमरा हलाए पियो हीअ पंहिंजी प्राइवेट घर ते हिकिड़ो नंढड़ो लॻाए छॾे त भई मां प्राइवेट सर्विसिस बि ॾींदुसि सिर्फ़ु हिकिड़ो बोर्ड लॻाए छॾे सम्झो था त चवण जो मतिलबु आहे त जेको असांजो घरु आहे न बसि उहो ई सम्झो असांजो आउटलेट बि आहे दुकान बि आहे सफ़ा आसान करे पिया आहिनि ट्यूशन उन में का इन्वेस्टमेंट कान्हे जेकॾहिं अहिड़ो को हुनर ऐं स्किल आहे को इलेक्ट्रिशियन आहे या को अहिड़े तरह जी कंहिं सर्विस ॾिए थो त हुनखे अलॻि इन्वेस्ट करे वॾो दुकानु महांगो दुकानु खोलण जी ज़रूरत कोन्हे उहो सिंपल रुॻो हिकिड़ी इंफॉर्मेशन डिज़िमिनेट करे फ्रीलांस कमु करे मिसाल ऑन कॉल कमु करे त अहिड़े क़िस्म जा लॉन्ड्री आहे घरां कपिड़ा खणी अचनि ऐं उन खां पोइ वरी उते उन्हनि खे कंहिं हिकिड़ी जाइ ते खणी वञनि अहिड़े तरह जो सप्लाई जो कमु आहे लोकल त हिकिड़ो जेको लोडर वारो आहे उहो बि 1000-2000 ही माना शायदि असां लाहौर में हिकिड़े तमामु सुठे स्कूल में बहस पे कयोसीं इन बिज़नेस ते त हिकिड़ो ॿारु कावड़िजी पियो चए पियो असांजे माइटनि BBA MBA छो कराई जेकॾहिं तव्हां चओ था लॉन्ड्री करे तव्हां चओ था ॾहीअ जो दुकानु खोले ॾिसो इहा बिज़नेस आहे इहो ॾही ऐं लॉन्ड्री न आहे इहा जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो तव्हांखे चेन सम्झ में अची वई त थी सघे थो तव्हांजा अहिड़ा 50-60 मॉडल्स कमु करे रहिया सेंसबरी हींअर कोई अरबे खरबे रुपयनि जी हिकिड़ी कमर्शियल चेन आहे UK में सेंसबरी इहो हिकिड़ो नंढिड़ो डेयरी छाप हो कुझु साल 10 साल 20 साल हाणे मां जेकॾहिं कंहिं ॿार खे चवां थो भाउ तूं डेयरी छाप खोल तूं मूंखे चए तव्हां इंजीनियर थी करे छाप छो खोलियां हीअ बिज़नेस आहे दिस इज़ बिज़नेस हिन जी माना एतिरी एक्सपांशन थी थिए वायरस वांगुरु जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो वंस छा आहे त यू अंडरस्टैंड इट्स सर्कल या साइकिल त जेके नौजवान आहिनि इन में इलाही सारो पैसो बि न खपे उन में इलाही सारी इन्वेस्टमेंट न खपे उन में को रिस्क बि कोन्हे माण्हू चवंदा आहिनि बिज़नेस कंदासीं कर्ज़ खणी बिज़नेस कंदा त पोइ त नुक़सानु थींदो न अहिड़ा समय बिज़नेसिस आहिनि पोइ माना इहो ट्रेड ऑफ थींदो आहे माना हुन बिज़नेस में जनरल ग्लैमर न हूंदो असांजो नौजवान आहे ग्लैमर जे पोयां वॾी ऑफिस हुजे वॾियूं हुनमें सोफ़ा हुजनि पोइ हुन में उहे हुजनि पोइ मूंखे टाइल लॻी पई हुजे पोइ आउं हुकुम कयां इहा स्टेज ईंदी पर बिज़नेस सम्झनि त सही न तव्हां बिल्कुलु सही चओ पिया इहे ई असांजा बिहेवियर्स आहिनि बेसिकली असां कुझु घणो ई वधीक अर्न करण जे चक्कर में स्टार्ट ई कोन वठंदा आहियूं हू चवंदा आहिनि सिंपल मिसाल नंतरीअ ते बिश्त त इहे असांजा जेके आहिनि न बेसिक मसइला आहिनि वेल सर थैंक यू सो मच टू वुड बी हियर अॼु तव्हां थोरी देरि टाइम ॾिनो आहे बट जेको बि शेयर कयो आहे असांजे व्यूअर्स सां यकीनन वैल्यूएबल आहे वंस अगेन थैंक यू सो मच व्यूअर्स असां न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधंदासीं सो काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह